मौला साईं सरकारी ADPP मरहूम गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं जे ईसाल सवाब ख़ातिर हर महीने अॼो की 23 तारीख़ लख सलवात पढ़ी वेंदी आहे। सलवात जे सदके ऐं अम्मा ख़ातून जन्नत जे सदके गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं खे जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पाड़ो कचहरी नसीब फरमा। गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं जे पुटनि खे वॾो ऑफिसर बणा। साईं गुलाम रसूल मंगी साईं खे डॉक्टर अब्दुल रहीम साईं खे साईं जे सभिनी भाइरनि खे भाइटनि खे बचड़नि खे अम्मा वॾी खे सिहत अता फरमा। ओ मौला जेके भी मंगी ऐं बुरड़ा हिन दुआ में वेठा आहिनि चौधर ज़ैनब जो वास्तो थिए अॼु सभिनी जो बेड़ो तार। सभिनी जे घर बचनि ते जेके भी मुश्किलातूं आहिनि उहे दूर फरमा। साईं ख़ुश दिल फ़कीर साईं ख़ैर मोहम्मद साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं नबी साईं जे बचड़नि जे सदके आबाद फरमा। मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मुंहिंजा मौला अॼु जेके भी असां हिन दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जे मुंहिंजे सलीम फ़कीर जे असां सभिनी जे दिलनि जूं जोज़ तमन्ना पूरी फरमा। ओ मौला जवानी जी गुरबत ॾाढी ॾुखी हूंदी आहे। इमाम सज्जाद जो वास्तो थी जलते गुरबतूं उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फरमा। ओ मौला एतिरी रोज़ी ॾे जो इज़त जो वक़्तु गुज़रे अॼु या दुआ क़बूल फरमा। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। हे साईं जेको पाक फ़ौज आर्मी जो जवान आयो आहे सलवात में साईं फ़ौजी नईम साईं खे पुट जी औलाद मौजिज़े सां ॾे मौला या दुआ क़बूल फरमा। सभिनी बे औलादनि खे औलाद अता फरमा। हर ईमान वारे सुन्नी ईमान वारे शिया जे घर हर वली जे दरगाहनि ते लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। ओ मौला फ़लस्तीन जे बैतुल मुक़द्दस जी मदद फरमा।